अस्सलाम वालेकुम। धरती न्यूज़ में भलीकार मां फौज़िया जा सब खां पहिरियां हेडलाइन। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त आमिरानी कुवतनि ऐं संदन कारिंदनि कायदे आज़म जे नज़रिए खे पामाल कयो। आमिरानी कुवतनि मुल्क खे कायदे आज़म जे वीज़न खां परे करण जूं कोशिशूं कयूं, पर पीपल्स पार्टी जी क़यादत में जमहूरी कुवतनि हमेशह न विसारण जोगी जिदोजहद ज़रिए अहिड़ियुनि साज़िशनि खे नाकाम बणायो। पीपल्स पार्टी ई पाकिस्तान जे नज़रिए जी हक़ीक़ी अलमबरदार आहे। पाकिस्तान जो अवाम ऐं पीपल्स पार्टी कायदे आज़म जे वीज़न ऐं मिशन ते सख़्तीअ सां अमल पैरा आहिनि। पीपी चेयरमैन पारां कायदे आज़म जे जनम ॾिहाड़े ते भेटा पेश। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त कायदे आज़म नंढे खंड जे मुसलमाननि लाइ धार वतन जी अहमियत जो अहसास कयो। संदसि जिदोजहद बिना पाकिस्तान संदन मुक़दर न पे बणिजी सघियो। मुल्क जे बानी मोहम्मद अली जिन्ना जे जनम ॾिहाड़े ते वज़ीर आज़म ट्वीट बयान में चयो त मुल्क जे ॿारनि लाइ फ़ख़्र जी ॻाल्हि आहे त उहे पाकिस्तान जहिड़े आज़ाद मुल्क में पैदा थिया। हुकूमत कायदे आज़म जे वीज़न मूजिब करप्शन खां पाक समाज ऐं पुठिते पियल शहरियुनि जी मदद लाइ कोशिशूं करे रही आहे। माशी खुदमुख्तियारी बिना क़याम पाकिस्तान जे मक़सद पूरा नथा थी सघनि। पाकिस्तान क़ाइम करण वारो मक़सद खे पूरो करण लाइ मुल्क खे माशी तौर ते सघारो करणो पवंदो। कायदे आज़म नंढे खंड जे मुसलमाननि जे धार वतन जो ख्वाब सच करे ॾेखारियो। पाकिस्तान अक़लियतुनि जे तहफ़ुज़ जी ज़मानत ॾिनी। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त हिंदुस्तान भारत में मुसलमाननि जे क़त्ल जो मंसूबो जोड़े रहियो आहे। पाकिस्तान में हुकूमत अक़लियतुनि खे तहफ़ुज़ ॾींदी आहे। पाकिस्तान रहंदी त दुनिया ताईं क़ाइम रहंदो। पाकिस्तान खां रुगो अक़ुल जो अंधो ई इनकार करे सघे थो। शेख रशीद कायदे आज़म जे मज़ार ते हाज़िरी भरे फातिहा ख़ानी कई। नवाज़ शरीफ बेदख़ल थी वापस अचण खे सियासी फ़ैसिलो बणाए पेश कयो पियो वञे। बर्तानिया में नवाज़ शरीफ जी वीज़ा में वाद रद्द थी चुकी आहे। हिन वक़्तु अपील में आहे। नवाज़ शरीफ खे ॼाण आहे त वीज़ा रद्द करे बेदख़ल कयो वेंदो। वज़ीर आज़म जो सलाहकार शहबाज गिल जेकी माण्हू वतन वापसीअ लाइ डीलिंग जो इंतज़ार कनि उहे सियासत में बोना ई रहंदा। नून लीग वारा बूट पॉलिश जो सामान खणी बीठल आहिनि पर को जूतो अॻियां न पियो करे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी। सिंध हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत जी गैस जी कुदरती ज़ख़ीरनि में हर साल घटिताई वारे बयान खे रद्द करे छॾियो। सूबाई वज़ीर इस्माइल राहू जो चवणु आहे त घटिताई ज़ख़ीरनि में न पर इमरान हुकूमत जी अहलियत में आहे। सिंध ऐं बलोचिस्तान में गैस जी कुदरती ज़ख़ीरनि में का बि खोट नाहे। वफ़ाक़ी हुकूमत कूड़ पई ॻाल्हाए। हुकूमत ॼाणी वाणी मुल्क में गैस बहरान पैदा करे LNG माफ़िया जो साथ ॾेई रही आहे। कोयटा ऐं भरपासे ज़िलज़िले जा लोॾा। खानूज़े पशीन ऐं बोस्तान में भी ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया। ख़ौफ़ मज़ा माण्हू ॿाहिरि निकिरी आया। ज़िलज़िले जी पैमाइश कंदड़ मर्कज़ मूजिब ज़िलज़िलो जो मर्कज़ कोयटा खां 6 किलोमीटर उत्तर तरफ़ हो।
पाकिस्तान तहरीक इंसाफ नई तंजीम साज़ी जो ऐलान करे छॾियो। फवाद चौधरी मूजिब असद उमर पार्टी जो नओं सेक्रेटरी जनरल मुक़रर, अली ज़ैदी सिंध जो सदर, परवेज़ कटक खैबर पख्तूनख्वा, कासिम सूरी बलोचिस्तान, शफ़कत महमूद पंजाब ऐं खुसरो बख्तियार ॾखण पंजाब जो सदर मुक़रर, आमिर महमूद कियानी पार्टी जो एडिशनल सेक्रेटरी जनरल थी वियो। नून लीग अगवान साद रफ़ीक चयो आहे त कायदे आज़म पार्लियामेंट जमहूरियत पाकिस्तान लाइ पसंद कई, पर कायदे आज़म जे पाकिस्तान खे रियासत जी शिकिल न ॾिनी वई। अवां बारूदी सरंगूं विछाए छॾियूं आहिनि। नंढियुनि चूंडुनि में नवाज़ लीग खे हिक खां सवाइ सभिनी में कामयाबी मिली। मेड़नि जी बुनियाद ते न कम जी बुनियाद ते मुक़ाबलो करियो। पाकिस्तान में हू वज़ीर आज़म ते इल्ज़ाम मढ़िया विया। लाहौर में तकरीब खे ख़िताब कंदे हमज़ा शहबाज़ चयो त मौजूदा हुकूमत में महांगाई चोट चढ़ी वई आहे। अॼु ग़रीब माण्हू घर जो सामान विकिणी बिजली जो बिल अदा करण ते मजबूर आहे। अगर जे कौम दरमंदा उदास और बाशिकस्ता थी, मगर फिर कायदे आज़म सहाली रहनुमा निकला। मगर फिर कायदे आज़म सहाली रहनुमा निकला। ज़मीनों आसमां में हर दुआ से ला इलाहा निकला। पाकिस्तान जे बानी कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो 145 जन्म ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। संदसि मज़ार ते घास जी तब्दीलीअ जी तक़रीब पाक फ़ौज जे दस्ते पाकिस्तान जे बानी खे सलामी ॾिनी। तक़रीब जे ख़ासि महिमान PME जे कमांडेंट मेजर जनरल उमर असद बुखारी परेड जो मुआइनो कयो। पाकिस्तान मिलिट्री अकेडमी काकोड़ जे कैडेट्स मज़ार क़ाइद जी सिक्योरिटी जूं ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं गवर्नर इमरान इस्माइल जी कायदे आज़म जे मज़ार ते हाज़िरी, गुलनि दा दस्ता पेश। वॾे वज़ीर ऐं गवर्नर मज़ार ते दुआ घुरी ऐं महिमान जी किताब में तासुरात लिखिया। सिंध काबीना जा मेंबर बि मौजूद। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त पाकिस्तान खे जमहूरी मुल्क बणाइण कायदे आज़म जो विज़न हो। मुल्क ठाहिण में अक़लियतुनि जो अहम किरदार रहियो आहे। पाकिस्तान में मिड़नी अक़लियतुनि खे आज़ादी हासिल आहे। कश्मीर पाकिस्तान जो हिस्सो आहे। उन जी आज़ादीअ ताईं कश्मीरियुनि जी जिदोजहद जो साथ ॾिनो वेंदो। गवर्नर इमरान इस्माइल चयो आहे त कायदे आज़म कश्मीर खे पाकिस्तान जी शहर करार ॾिनो हो। अवाम खे मुतहद थी कायदे आज़म जी तालीमियात ते क़ाइम रहण जो अज़म करणो पवंदो। PP लेडीज़ विंग जी मरकज़ी सदर फरियाल टालपुर चयो आहे त फ़ख़्रु आहे त पीपल्स पार्टी हमेशह कायदे आज़म जे आइन पसंदी, जमहूरियत ऐं बराबरी जे उसूलनि ते ॼमियल रही। इत्तिहाद, ईमान ऐं नज़्म ज़ब्त कायद जा ॿुधायल रहनुमा उसूल आहिनि जेकी अॼु बि असां लाइ मशअल राह आहिनि। अॼोको ॾींहुं इहो अहद करण जो ॾिहाड़ो आहे त असां पाकिस्तान खे कायदे आज़म जे फ़ख़्र ऐं विज़न जो आइनी दार बणाईंदासीं। Dashing through the snow in a one-horse open sleigh. Oh, what
ते सॼी दुनिया में मसीही बिरादरी पारां क्रिसमस जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। गिरजा घरनि खे सिंगारे वियो, ख़ासि इबादत ऐं दुआउनि जूं तक़रीबूं रिथियल। गिरजाघरनि खे सिंगारे वियो, ख़ासि इबादत ऐं दुआ जूं तक़रीबूं रिथियल। क्रिसमस ट्री सिंगारे विया। सदर आरिफ अलवी, वज़ीर आज़म इमरान ख़ान, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ ऐं पाक फ़ौज पारां मसीही बिरादरी खे क्रिसमस जूं वाधायूं। सदर जो चवणु आहे त आइन शहरियुनि खे मज़हब, ज़ात पात, नस्ल जे फ़र्क़ बिना बुनियादनि ते हक़नि जी ज़मानत ॾिए थो। हुकूमत अक़लियतुनि समेत तमूरनि पाकिस्तान खे बराबर मौक़िआ फ़राहम करण लाइ पुरज़म आहे। ISPR जो चवणु आहे त पाकिस्तान क़ाइमु थियण खां वठी हेसी ताईं मुल्क लाइ मसीही बिरादरीअ जूं ख़िदमतूं ग़ैर मामूली आहिनि। मुल्क में महांगाई अञा वधी वई। हिकु हफ़्ते दौरान LPG, काठियूं, खंड, दालियूं, टमाटा, बेज़ा, गोश्त, खीर ऐं ॾहीअ समेत ज़रूरत जे 23 शयुनि जे अघनि में वाध। शुमारियात खाते मूजिबि LPG जे घरूली सिलेंडर जी क़ीमत में 118 रुपया वाध थी। 5 शयुनि जे अघनि में लात आई। 23 शयुनि जूं क़ीमतूं बरक़रार। कराची में ग्रीन लाइन बस जी आज़माइशी सर्विस शुरू थी वई। सरजारी टाउन खां निमाइश चौरंगी ताईं बस सर्विस हलंदी। 15 ॾींहनि जी आज़माइश तौर 80 मां 25 बसूं 4 कलाकनि लाइ हलायूं पयूं वञनि। तर्जुमान मूजिबि 10 जनवरी खां ग्रीन बस ऑपरेशन मुकमल तौर फ़ाल कयो वेंदो। लाड़काने भरिसां ॻोठ भाई ख़ान बगण वासी पोरियत मुबैना तौर घुटा ॾेई क़तल। वारसनि मूजिबि बख़्त शेख ट्रक ते मज़दूरी कंदो हो। राति जो घर आयो ऐं सुबुह जो बनीअ में संदसि लाश मिलियो। खेसि अणॼातल जाबदारनि घुटा ॾेई क़तल कयो आहे। इंसाफ़ कयो वञे। हैदराबाद में रेलवे स्टेशन तां अणसुञातल शख़्स जो सिसी धड़ खां धार थियल लाश हथ मढ़ इस्पताल मुंतक़िल। वाक़िए जो कारण मालूम न थियो। काछे जे शहर हीरो खान में रिलियूं विकिणी पेट गुज़र कंदड़ पोरहत औरत जे घर मां चोर अलाह तला ॿोहारे विया। मुतासिर औरत ज़ेबल थईम शहर जे चौक ते ओछंगारूं ॾींदे चोरनि खे पिटूं पाराता ॾींदी रही। ऐं कराची में सुभाणे ऐं 27 डिसंबर ते हल्की बरसात जो इम्कान। 28 डिसंबर खां थधि में वाध जी अॻकथी। मौसमियात खाते मूजिबि ओलहंदे हवाउनि जो मींहुं वसाइण वारो सिस्टम बलोचिस्तान में दाख़िल थी वियो। बलोचिस्तान जे मथे इलाक़नि में थधियूं हवाऊं घुलण शुरू। जी नाज़रीन, ही हेडलाइंस। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ सदा रहो धरती TV न्यूज़।